बादशाह जी धीउ शहज़ादी हुजे जेको तमामु घमंडी हुजे, नखरेली हुजे ऐं हुनजा नखरा तमामु जाम हुजनि। ऐं बादशाह खे उहा धीउ हुजे बि हिकिड़ी ऐं बादशाह जी धीउ हुजे बि दादली उहा शहज़ादी। हाणे उहा शहज़ादी तमामु वॾी हुजे, बादशाह खे अची फ़िकर थी, अची परेशानी थी त हिन शहज़ादी जी शादी करायां। त बादशाह अलाए किथां किथां जा शहज़ादा घुराया, 6-7 शहज़ादा आया ऐं पंहिंजी धीउ शहज़ादी खे बि घुरायो। ऐं बादशाह शहज़ादी खे चवणु लॻो त हीअ शहज़ादा आया आहिनि अलॻि अलॻि मुल्कनि मां, तूं हिननि खे पसंदि कर, तोखे हिननि मां जेको बि पसंदि अचे तुंहिंजी शादी हिननि सां कराईंदसि। त हिते शहज़ादी चवणु लॻी, शहज़ादी घमंडी हुजे, नखरेली हुजे, शहज़ादो हिननि मां को हुनखे पसंदि न आयो। त शहज़ादी चवणु लॻी त हिननि मां मूंखे को बि पसंदि न आहे। कंहिंजो नक डिघो आहे, कंहिंजो कदु वॾो आहे, कंहिंजो कदु नंढो आहे। मिड़ी अची नखरा करणु लॻी ऐं चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त हिननि मां मूंखे को बि पसंदि न आहे। त हिते उहे शहज़ादा नाराज़ थी विया ऐं चवणु लॻा त असीं शहज़ादा आहियूं, बादशाह जा पुट आहियूं, असीं बि को घटि न आहियूं जेको तुंहिंजी धीउ शहज़ादी असांखे चवे थी त कंहिंजा नक वॾा आहिनि, कंहिंजा कदु छोटा आहिनि, कंहिंजा कदु वॾा आहिनि, असांखे चर्चा पई हणे। त हिते बादशाह चवणु लॻो त मुंहिंजी धीउ शहज़ादी जी तरफ़ां अव्हां खां माफ़ी आऊं थो वठां, माफ़ु करियो। ऐं उन्हनि शहज़ादनि खे चवणु लॻो, माण्हू बि तमामु जाम हुजनि उन दरबार में। त बादशाह हिते उहा ॻाल्हि करणु लॻो त आऊं अव्हां सां वचन वाइदो करियां थो ऐं अव्हां खां मुंहिंजी धीउ शहज़ादी जी माफ़ी वठां थो। सुबुह जो सवेरे आऊं निंड मां उथंदसि, जेको बि मुंहिंजे मुंहं ते चढ़ियो, जंहिंखे बि मूं सुबुह जो सवेरे निंड मां उथी ॾिठो, मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी हुन सां कराईंदो। इहो मुंहिंजो वाइदो आहे, वचन आहे। सभिनि माण्हुनि ॿुधो, शहज़ादनि ॿुधो। शहज़ादा त मोटी पंहिंजे मुल्क वापसी हलिया विया। त हिते शहज़ादी दिलि में सोचणु लॻी त मुंहिंजो पीउ बादशाह मूंखे तमामु जाम भाए थो, छो त मूंखे ख़बर हुयो सुबुह जो सवेरे निंड मां देरि सां उथे थो, इहा ॻाल्हि हुनखे विसरी वेंदी, मुंहिंजी शादी कोन थींदी। हाणे राति थी, बादशाह वञी सुतो, जॾहिं सुबुह थियो सवेर त उन महल में हिकिड़ो भोलड़ो आयो। बादशाह जिते सुतो पियो उन कमरे जे अॻियां हिकिड़ो बाग़ीचो हुजे, वण टिण जाम हुजनि। त हिते उहो भोलड़ो आयो, भोलड़ो अची रणूं उॾाणूं करणु लॻो। त हिते बादशाह जी निंड फिटी वई। त बादशाह जी जीअं अखि खुली, सिधो उन भोलड़े ते नज़र पई। त बादशाह खे इहा ॻाल्हि विसरी वई त को मूं वचन ऐं वाइदो कयो त सुबुह जो सवेरे जंहिंखे ॾिसंदसि उन सां मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी कराईंदसि। त हिते बादशाह सिपाहियुनि खे सॾु करणु लॻो ऐं चवणु लॻो त हीउ भोलड़ो किथां आयो आहे, पंहिंजे बाग़ में हिन खे कढो ऐं हिन खे पहिरीं मूं झले अचो। त सिपाही विया उन भोलड़े खे झले आया। भोलड़ो बि को ॻाल्हाईंदो हो। त सिपाही विया उन भोलड़े खे झले आया, अची बादशाह वटि पेश कयो। त हिते सिपाही चवणु लॻा त हीउ भोलड़ो किथां आयो हिन बाग़ में। त बादशाह चवणु लॻो त हिन भोलड़े खे वञी झंग में छॾे अचो। त हिते सिपाही चवणु लॻा त बादशाह सलामत, तव्हां जेका ॻाल्हि कई, जेको वचन वाइदो कयो सो तव्हांखे निभाइणो पवंदो। त बादशाह चवणु लॻो त मूं कहिड़ो वचन वाइदो कयो जेको मूंखे निभाइणो पवंदो। त सिपाही चवणु लॻा त कल्ह तो चयो न सुबुह जो सवेरे अखि मुंहिंजी खुलंदी ऐं जंहिंखे बि ॾिसंदसि उन सां मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी कराईंदसि। हाणे तव्हां हिन भोलड़े खे ॾिठो आहे, पंहिंजे वचन वाइदे सां न फिरो, तव्हांजी धीउ शहज़ादी जी शादी हिन सां करायो, न त तव्हांजे अवाम, तव्हांजे राज में तव्हांजी बेइज़ती थींदी। तव्हां वचन ऐं वाइदो कयो आहे। त हिते बादशाह सोचणु लॻो त अड़े इहो त बेशक सही ॻाल्हि आहे, मूं पंहिंजो वचन ऐं वाइदो कयो, उन सां फिरंदसि कोन ऐं उनखे पारींदसि। त हिते बादशाह पंहिंजी धीउ शहज़ादी खे घुरायो ऐं चवणु लॻो त तूं वञ, तयारु थी आ, तुंहिंजी शादी करायां थो। त शहज़ादी चवणु लॻी त शादी मुंहिंजी कराईंदो, पर कंहिंसां? त हिते बादशाह चवणु लॻो तुंहिंजी शादी ऐं हिन भोलड़े सां करायां थो जेको तुंहिंजे पोयां बीठो आहे। त शहज़ादी चवणु लॻी त आउं भोलड़े सां शादी कोन कंदसि। त बादशाह चवणु लॻो तोखे करणी पवंदी, मूं पंहिंजो जेको वचन ऐं वाइदो कयो आहे सो मूंखे पूरो करिणो आहे, तोखे हिन सां शादी करणी पवंदी। त नेठि शहज़ादी मजबूर थी वई, बादशाह जेको चयो सो कयो। हाणे हुन शहज़ादी जी शादी हुन भोलड़े सां कराए छॾी। ऐं बादशाह चयो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त तूं हाणे हितां वञली, वञी हिन भोलड़े सां गॾु जंग में रह। हाणे उहो भोलड़ो, उहा शहज़ादी आया उन जंग में। त उन भोलड़े जो हिकिड़ो घरु हुजे, खंडर हिकिड़ो हुजे, उन में उहो भोलड़ो रहंदो हुजे। हाणे शहज़ादी खे भोलड़ो त पसंदि हुजे न, भोलड़ो वञे तरह तरह जा गुल पटियो अचे, मेवा खणियो अचे, पर शहज़ादी खे वणंदी न, शहज़ादी खाए न। त हिते भोलड़ो चवणु लॻो त तूं छो नथी खाएं पीएं ऐं तूं छो मूंखे पसंदि नथी करे। त शहज़ादी चवणु लॻी त को इंसानु हुजे ऐं पसंदि करियां तो भोलड़े खे छा पसंदि करे। त हिते हिकु ॾींहुं शहज़ादी रोअण लॻी। त भोलड़ो मथां आयो त भोलड़ो चवणु लॻो त छला पई रणूं करे। त शहज़ादी चवणु लॻी त मूंखे माफ़ु कर, तोखे इहो अर्ज़ु आहे त मूंखे मुंहिंजे वापसी पीउ वटि छॾे आ। त हिते उहो भोलड़ो चवणु लॻो तूं रो न, तूं भले हली वञु पंहिंजे पीउ वटि। त शहज़ादी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त उन ख़ुशी मज़ा भॼणु लॻी पंहिंजे महल ॾांहुं वापसी। हाणे पोयां भोलड़ो हुजे, अॻियां शहज़ादी हुजे, डोड़ंदी डोड़ंदी वञे। त भोलड़ो चवणु लॻो त तोखे आउं छॾियो थो अचां, तूं तमामु डोड़ियो पई वञे, तूं डोड़ी न वञ, अॻियां तमामु जंग घाटो आहे, को ज़नावर ऐं जानवर जाम आहिनि, तोखे खाई वेंदा। त नेठि हिते
शहज़ादी हिकु बि न ॿुधी। शहज़ादी ढोंढदी वञे, अॻियां हिकिड़ो शींहुं अची वियो त शहज़ादी बीह रही। हाणे उहो भोरलो ऐं शींहुं पाण में ॿई विढ़िया त हिते शींहुं नेठि भॼी वियो। हिन ॿिन्हिनि जी लड़ाई जाम थी त हिते उहो भोरलो तमामु जाम ज़ख़्मी थी वियो। त शहज़ादी आई ऐं भोरले खे चवणु लॻी तूं तमामु जाम ज़ख़्मी थी वियो ऐं मुंहिंजे करे तूं शींहुं सां विड़े, ऐं तुंहिंजे लाइ वञा थी पाणी भरियो अचां थी। त पासे में हिकिड़ी तमामु तालाब हुजे, नदी हुजे। शहज़ादी वई उन में जाम पाणी भरे आई, अची उन भोरले खे पियारई। त हिते उहो भोरलो अचानक हिकिड़ो शहज़ादो थी वियो, तमामु ख़ूबसूरत शहज़ादो हुजे। त हिते उहा शहज़ादी हैरान थी वई ऐं चवणु लॻी त तूं भोरले मंझां शहज़ादो थी वएं। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त इहा हक़ीक़त तोखे आउं पोइ ॿुधाईंदसि, तूं पहिरीं हल मुंहिंजे महल ऐं मुंहिंजे घर मुंहिंजा माउ ऐं पीउ परेशान हूंदा। त शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु। हाणे उहो भोरलो शहज़ादो उहा शहज़ादी ॿई विया उन शहज़ादे जे घर। त शहज़ादी जॾहिं उहो महल ॾिठो, महल तमामु जाम वॾो हुजे, तमामु जाम वॾो हुजे। त हिते उन शहज़ादी जा बि नख़रा ख़तमु थी विया। महल ॾिठी तमामु वॾो ऐं चवणु लॻी दिलि में त हीउ असांजी बादशाही खां बि वॾो बादशाह जो पुटु आहे। हाणे ॿई सिधो आया अंदरि घर में उन महल मंझि। त उन शहज़ादे जा माउ पीउ इन खे ॾिसी पंहिंजे पुट खे ऐं हैरान थी विया। ऐं हिते उहो बादशाह चवणु लॻो पंहिंजे पुटु शहज़ादे खे त तूं हेतिरियूं सालूं किथे हुए। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त तोखे हक़ीक़त आउं ॿुधायां थो, पहिरीं हिन शहज़ादी जे पीउ खे घुरा। हाणे उहो बि को पासे में मुल्क हुजे, उते जो बादशाह हुजे। हाणे उन शहज़ादी जे पीउ बादशाह खे घुरायो। बादशाह जॾहिं उहो आयो, ॾिठी पंहिंजी धीउ शहज़ादी खे उन महल में, तमामु ख़ुशि थियो। हाणे उन शहज़ादी जो पीउ ऐं उन शहज़ादे जो पीउ ॿई पुछा करणु लॻा तोखे छा थियो, छा हक़ीक़त। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त हिकु ॾींहुं आउं झंग में शिकार करणु वियुसि त हिकिड़ो पखी तमामु ख़ूबसूरत हुजे। जीअं उनखे मूं तीर हयो त उहो तीर उनखे न लॻो त परियां खां चुड़ैल वेठी हुई, उहो वञी उन चुड़ैल खे लॻो। हाणे उहो तीर उन चुड़ैल खे त लॻी वियो, पर उन चुड़ैल मूंखे ॾिनी बददुआ, पंहिंजे जादू सां मूंखे भोलो करे छॾी। हाणे अव्हां वटि कीअं पुॼां ऐं अव्हांखे कहिड़ी हक़ीक़त ॿुधायां त ऐं तव्हां मूं ते इतबार करियो ई कोन आहे मूं ते। ऐं पोइ हिते मूंखे चवणु लॻी आख़िर में उहा चुड़ैल त तुंहिंजी कंहिं शहज़ादी सां शादी थींदी ऐं उहा तोखे हिन नदी जो, हिन तलाउ जो पाणी पियारींदी त तूं पंहिंजे असुली रूप में अची वेंदे। आख़िरी वेंदे वेंदे मूंखे इहो चई वई, छो त मूं हुनखे मिल्त मेड़ जाम कई, मूंखे भोलो करे छॾियो त करे छॾियो, पर आख़िर में मूंखे इहो ॾस ॾेई वई। जॾहिं मुंहिंजी हिन शहज़ादी सां शादी थी, पर हाणे हक़ीक़त में हिनखे कीअं ॿुधायां। हक़ीक़त जे ॿुधायां हुआ त ऐं पंहिंजे असुली रूप में अचां कोन हुआ। हीअ मूंखे पाणी पियारे पियो आहे मुंहिंजी ज़ाल शहज़ादी, तॾहिं मां असुली रूप में कोन अचां। तंहिंजे करे मूं इहा हक़ीक़त बि हिन शहज़ादी खे न ॿुधाई, मुंहिंजी ज़ाल खे। जॾहिं आउं शींहं सां विड़ियसि ऐं हिन मूंखे पाणी पियारियो, ऐं ज़ख़्मी थी वियो हुउसि, ऐं पंहिंजे असुली रूप में अची वियुसि ऐं हाणे सही सलामत तव्हांजे साम्हूं आहियां ऐं हुन चुड़ैल जे करे आउं भोलो थी वियुसि। त उते उहो शहज़ादी जो पीउ बादशाह ऐं उन शहज़ादे जो पीउ बादशाह ॾाढा ख़ुशि थिया। त हिते उन शहज़ादे जो पीउ बादशाह चवणु लॻो त हाणे आउं तुंहिंजी शादी दुबारा कराईंदसि, वॾे धाम धूम सां, भले माण्हू ॾिसनि ऐं हितां हुतां जा माण्हू घुराईंदसि, तुंहिंजी शादी वॾी कराईंदसि। त हिते उहा शहज़ादी बि ख़ुशि थी, शहज़ादो बि ख़ुशि थियो ऐं ॿिन्हिनि जा पीउ माउ पीउ सभु ख़ुशि थिया। त हिते धाम धूम सां वॾी हिननि जी शादी थी। ऐं दोस्तो, हीअ कहाणी ऐं किसो पंहिंजी पुॼाणी ते पुॻो। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।